ओम शांति। हाणे ॿ मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा जो पीउ परम पिता परमात्मा। हाणे मां आत्मा परमात्मा बाप खे यादि थी करां। बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, इहा आहे दुख जी दुनिया, सत्यगा सुख जी दुनिया। हाणे दुखदाई पतित सृष्टि जो अंत आहे। ये सृष्टि ख़त्म न थींदी, लेकिन हिते जेकी पुराणी सभु चीजूं आहिनि, सभु कुझु पुराणो चीजूं आहिनि, ये सभु चीजूं ख़त्म थी वेंदियूं। सभु पुराणा शरीर ख़त्म थी करे सभु कुझु नयो थी वेंदो। आत्मायूं पावन थी वेंदियूं, पतित आत्मायूं पावन थी वेंदियूं। अर्थात आत्मायूं निर्विकारी स्वभाव संस्कार सुठो थी वेंदो। इते आहे पवित्रता जी ॻाल्हि। बाबा हाणे पवित्र दुनिया जी स्थापना करण आया आहिनि, शिवालय जी स्थापना करण आयो आहे। हाणे दुनिया में परमात्मा दुनिया खे शिवालय थो ठाहे। सतयुग में सतयुग खे शिवालय बि चईंदा आहियूं। दुनिया में त जेका मंदिर आहिनि हुनखे हद जो शिवालय चईंदा आहिनि न, शिव जे मंदिर खे। लेकिन बाबा चए थो हाणे मां पूरी दुनिया खे ई शिवालय ठाहियां। उते देवी देवता राज कंदो। सॼे स्वर्ग खे शिवालय चइबो आहे। शिव देवी देवता आहिनि, चैतन्य देवी देवता आहिनि जी रचना कई न। अर्थात देवी देवताउनि खे बि अहिड़ो एतिरो ऊंचो ठाहिण वारो केरु? परमात्मा। देवी देवताऊं आत्मा ही त देवी देवता गुण धारण करे पोइ देवी देवता पद प्राप्त कंदी आहे न। हाणे असांजी आत्मा में विकार आहिनि, आसुरी स्वभाव संस्कार आहे। हाणे असां दैवी गुण दैवी शक्ति धारण था करूं, कल्ह असां ई देवी देवता हूंदासीं जॾहिं असांखे शरीर अहिड़ो हूंदो। केरु थो ठाहे असांखे अहिड़ो? शिव बाबा। बाबा चए थो दुनिया में अनेक प्रकार जा मंदिर आहिनि, लेकिन हर माण्हू उन्हनि जे बारे में ॼाणंदो न आहे। हाणे बाबा असांखे सभिनि जे बारे में ॿुधाए थो। मां शिव केरु आहियां, भॻवानु केरु आहे, परमात्मा केरु आहे, कृष्ण केरु आहे, राधा केरु आहे, लक्ष्मी नारायण केरु आहे, राम सीता केरु आहे, सभिनि जी बायोग्राफी जीवन कहानी असांखे बाबा ॿुधाए थो। बाबा चए थो हीअ दुनिया हाणे वैश्यालय थी वई आहे। कल्ह इहे ई वैश्यालय दुनिया छा थी वेंदी? शिवालय। अर्थात निर्विकारी दुनिया थी वेंदी। इहे ई मंदिरनि में जेको तव्हां कृष्ण पूजो था, कल्ह इहो ई कृष्ण गोरो, कारो न, गोरो कृष्ण जन्म वठंदो हिन धरती ते। पंहिंजी माता पिता जे गोद खां ई जनम वठंदो आहे। उहो बि महलनि में जन्म वठंदो आहे। बाबा चईंदा आहिनि कृष्ण कोई जेल में थोड़ी पैदा थींदो आहे। कृष्ण त महल में, दुनिया जो स्वर्ग जो फर्स्ट प्रिंस हूंदो त सोने हीरे जे महलनि में पैदा थींदो न। परंतु माण्हू सतयुग जे कृष्ण के बारे में माण्हू ॼाणंदा न आहिनि। उहो आहे दुनिया जो पहिरियों महाराज कुमार। शिव बाबा चए थो हाणे मां तव्हांजी मदद सां हिन नर्क खे स्वर्ग थो ठाहियां, हिन वैश्यालय खे शिवालय थो ठाहियां। त तव्हांखे बि पूरो मददगार ठहिणो खपे। बाबा चए थो ॾिसो, पहिरियों कृष्ण नंढो हूंदो, वॾो थींदो, राधे सां गॾु स्वयंवर थींदो, तॾहिं ॿई महाराजा महारानी थी करे गद्दी ते वेंदा। शिव बाबा हाणे न, कंस कोई सतयुग में न आहे, हाणे कंस आहे। सभु माण्हू जेका जेका बुरा कर्म कंदा आहिनि, हिक ॿिए खे मारंदा आहिनि, टुकड़ा टुकड़ा करे छॾींदा आहिनि, कंस ई त आहिनि। त हिन कंसपुरी खे बाबा कृष्णपुरी ठाहे थो। सतयुग कृष्णपुरी आहे, कलयुग कंसपुरी आहे। कंस अर्थात अहिड़ो कोई माण्हू, कंस अहिड़े ई मतिलबु जॾहिं माण्हू जो स्वभाव संस्कार गंदा थी वेंदा आहिनि न, उनखे चईंदा आहिनि कंस। अर्थात जंहिंजा स्वभाव संस्कार सुठा न हुजनि, जेके हिंसक प्रवृत्ति वारा हुजनि, मतिलबु हिंसा करण वारे आत्मा आहिनि।
त बाबा चए थो ये सॼी दुनिया ई त कंस पूरी थी वई, केॾा सारा कंस आहिनि न, कंहिंखे मारण में देरी न करदा आहिनि। ये सॼी दुनिया हिकु तरफ़। हाणे बाबा असांखे नई दुनिया जी स्थापना जे लाइ सभु ॻाल्हियूं ॿुधाए थो ऐं असांखे तयार थो करे थो। उहा दुनिया अचणी त आहे सही, कृष्ण जी दुनिया अचणी त आहे सही। ॾिसो कृष्ण कॾहिं जन्म वरितई? 5000 साल पहिरियों, जॾहिं हिन दुनिया में सत्युग हुयो तॾहिं हुन जन्म वरितो हुई। अञा ताईं माण्हू हुनजो जनम ॾींहुं मल्हाइनि था। छो? छो जी कृष्ण हिन सृष्टि ते पहिरियों जॾहिं चक्कर शुरू थींदो आहे न 5000 साल जो, त पहिरियों केरु जन्म वठंदो आहे? कृष्ण जी आत्मा हिन सृष्टि ते जन्म वठंदी आहे पवित्र योग बल सां। तॾहिं खां 5000 साल जो चक्कर शुरू थींदो आहे। त कृष्ण खे माण्हू एॾो छो मञंदा आहिनि? छो जी कृष्ण जी आत्मा हिन सृष्टि ते पूरा 5000 साल जीवन जियो अथई। पहिरियों निर्विकारी हुई, पोइ द्वापर युग खां विकारी थी। पूरा 84 जन्म के वरिता अथई? कृष्ण जी आत्मा। हिन करे कृष्ण खे एॾो ज्यादा मञंदा आहिनि। राधे थोरा ॾींहं पोइ पैदा थी न, इन करे हुनजो एतिरो मान न आहे। मतिलबु कृष्ण खां ज्यादा नाम कोन अथसि, छो जी उहा नंढी थी वई न, ऐं कृष्ण पूरा 5000 साल हिन सृष्टि ते रहियो आहे। हिन करे बाबा चए थो ॿिन्ही राधे कृष्ण खे अहिड़ो सुंदर सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण वारो मां ही आहियां। मां ही ॿिन्हिनि खे एॾो सुठो ठातो, हुनजी राजधानी खे बि मां ही ठातो, हुनजी दुनिया बि मां ही ठाहे करे हुनखे ॾेई छॾिया। लेकिन तॾहिं बि कृष्ण जो एतिरो नाम आहे छो जी हुन पूरा 84 जन्म 5000 साल चक्कर काटदी। राधे भी 84 जन्म वरिता अथई, लेकिन पूरा 5000 साल हिते न रही आहे। बाबा चए ये सभु ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। शिव बाबा हर हिकु ॻाल्हि असांखे ॾाढो क्लियर करे ॿुधाईंदो आहे, त असांखे बि सुठी रीति ॿुधी करे वीचार सागर मंथन करणो खपे। सिर्फ़ु ॿुधी करे छॾे न ॾियणो। उहो बाप आहे ज्ञान जो सागर, आनंद जो सागर, शांति जो सागर, पत ते पावन। हाणे असां सभिनि आत्माउनि खे बि पावन ठाहे थो, ऐं उहो त सदैव पावन ई आहे न, दुनिया खे बि पावन थो ठाहे थो। बाबा खे ईअं थोरी चईंदासीं कि बाबा बि पावन ठहींदो आहे। बाबा त सदैव पावन आहे ई न। बाबा चईंदो आहे मां हाणे तव्हांखे बि पाण जहिड़ो पावन ठाहिणु आहियो। हाणे त हिन दुनिया में कोई सुठो ॻाल्हि ई न आहे। ॾिसो सभु केॾा मतिलबी आहिनि न, मतिलबु कढण लाइ सभु पंहिंजो पंहिंजो कमु कंदा आहिनि, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि। हाणे त माण्हू हिक ॿिए सां ई डिॼनि था कि जल्दी कमु निकिरे ऐं हलूं। अहिड़ी दुनिया थी वई आहे। हाणे अहिड़ी दुनिया ॿियो घणा समय लॻंदी, अञा हलंदी, अञा ॿियो हले त माण्हुनि जी छा हालत थिए। इन करे बाबा हाणे आयो आहे हिननि सभिनि ॻाल्हियुनि खां असांखे कढी करे असांखे नई दुनिया जे लाइ असांजे लाइ स्थापना करणु आयो। लेकिन बाबा चए थो तव्हांखे पहिरियों पंहिंजो बुद्धि जो योग हिन दुनिया मां कढणो पवंदो, मूंसां लॻाइणो पवंदो, नई दुनिया सां लॻाइणो पवंदो। मनुष्य चईंदा आहिनि कि भॻवान त सर्वव्यापी आहे। असां पोइ चईंदा आहिनि कि असां नेति, असां हुननि जे बारे में कुझु न ॼाणंदा आहियूं। हेॾा चवनि था सर्वव्यापी, पोइ चवनि था नेति, पोइ चवनि था कि असां ही भॻवान आहियूं। सभई भगत साधू आदि हुननि खे पोइ यादि बि था करनि। हाणे जेके सर्वव्यापी आहे, तव्हां में बि भॻवान आहे, तव्हां ही भॻवान आहियो, त तव्हां यादि कंहिंखे था करो? एॾो सुबुह जो पाठ आदि रड़ियूं आदि मारे करे कंहिंखे था सॾु करो? जोर जोर सां झांझ वॼाए, रड़ियूं करे, घंटा वॼाए कंहिंखे था सॾु करो? अगरि वो सर्वव्यापी आहे, तव्हां में बि आहे, सभिनि में आहे, त वो हुनखे यादि छो था करो? दुखी थींदा आहियो त हे भॻवान, हे ईश्वर छो चईंदा आहियो? इन करे असांखे हर हिकु ॻाल्हि सम्झणी आहे। सम्झण सां असांजी बुद्धि जो तालो खुलंदो। तव्हां सभु दुखी आहियो न, इन करे सभु चाहींदा आहियो कि असांखे सुख ॾे अची करे।
त बरोबर मां तव्हांखे सुख ॾिनो हुयो न, हर 50,000 साल में हिकु बार अची करे तव्हांखे सुख ॾींदो आहे, तव्हांजे लाइ सुख जी दुनिया स्थापन कंदो आहे। लेकिन हाणे तव्हां सभु दुखी थी विया आहियो त मुंहिंजे बारे में त ॼाणंदा ई न आहियो, त मां कीअं तव्हांखे सुख जो रास्तो ॾेखारियां। हिन करे मां ईंदो आहे त पहिरियों पहिरियों स्वयं जो परिचय ॾींदो आहे कि मां केरु आहियां। तव्हांखे तव्हांजो परिचय ॾींदो आहे कि तव्हां केरु आहियो, कंहिंखे सुख खपे, तव्हांजी आत्मा खे खपे, शरीर खे खपे। शरीर खे त तव्हां एॾो सुठो सुठो खारायो था, पीआरो था, शरीर खे गाॾियुनि में था घुमायो, पोइ बि दुखी केरु थी थिए। असां त ॾाढो सुठो खाऊं था, ॾाढो सुठो सां माण्हू व्यवहार बि करनि था, असांखे एॾो धन संपत्ति बि आहे, त बि अंदरि दुख थो थिए, मन नथो लॻे, मन भटके थो। केरु आहे इहा आत्मा। तव्हांजी आत्मा अंदरि कंहिं न कंहिं ॻाल्हि जे कारण दुखी थी थिए, परेशान थी थिए। उनखे धन संपत्ति सां सुख नथो मिले, उनखे सुठे सुठे भोजन खाइण सां सुख नथो मिले, उनखे सुठी गाॾियुनि में वञण में सुख नथो मिले। आख़िर हिन आत्मा खे सुख कीअं मिलंदो, उनखे छा खपे? जेसिताईं असां पहचानंदासीं न कि मुंहिंजी आत्मा खे सुख खपे, तेसिताईं मां कीअं पंहिंजी आत्मा खे सुख ॾेई सघंदमि। ऐं जेसिताईं मां पंहिंजे पीउ परमात्मा खे न ॼाणे सघंदमि त मां स्वयं खे सुख कीअं ॾेई सघंदी आहियां। मूंखे एॾो सुठो घरु आहे, महल आहे, इन महल में रहंदी हूंदी मां सुख भोॻां, असां मूंखे सुख जी महसूस था थिए कि हा मां एॾे वॾे घर में थी रहां, एॾो सुठो कमिरो, एॾी सुठी चीजूं आहिनि, त इन्हनि सभिनि मां सुख कीअं महसूस करे सघंदी आहियां? जॾहिं मूं में सुख महसूस करण जी शक्ति हूंदी, गुण हूंदा, उहो मूंखे केरु ॾेई सघंदो आहे? मुंहिंजो पीउ परमात्मा। अॼु माण्हू केॾी प्रकार जी भक्ति था करनि, त बि सुख न आहे। छो जी भक्ति त करूं था, लेकिन भॻवान केरु आहे उहो असांखे पतो न आहे। असां कंहिंखे सुख खपे, छो था असां भक्ति करूं, हिन भक्ति सां छा मिलंदो उहो असांखे पतो न आहे। कम से कम भॻवान त पतो हुजणो खपे न कि भॻवान केरु आहे, केरु मूंखे सुख ॾींदो, ये मां पाठ आदि, भक्ति आदि, व्रत आदि छो थी रखां। त मूंखे सभु कुझु पतो हूंदो तॾहिं त मां उहो चीज यथार्थ रीति कंदमि, मूंखे हर हिकु चीज खां सुख मिलंदो पोइ। त हाणे बाबा हिन करे घड़ी घड़ी असांखे छा चईंदा आहिनि कि स्वयं खे पहचानो कि मां केरु आहियां। मां केरु आहियां? आत्मा। मुंहिंजो पीउ केरु आहे? परमात्मा। मूंखे सुख, शांति, शक्तियूं, गुण केरु ॾेई सघंदो आहे? उहो परमात्मा। चीजनि मां सुख जी महसूस था थिए, उहो महसूस त शक्ति बि मूंखे भॻवानु ॾेई सघंदो आहे, मुंहिंजे आत्मा जो पीउ। त बाबा चए थो इन जे कारण हाणे सॼो ॾींहुं कर्म करो, कुझु बि करो, लेकिन मूंसां गॾु करो, त तव्हांजी आत्मा में उहो सर्व शक्ति गुण आदि भरिजी वेंदा, जंहिंजे कारण तव्हां पंहिंजे जीवन में सुख शांति जी अनुभूति करे सघंदव। तव्हांजो मन हिकदमि शांति थी वेंदो। बसि साधु संत ॾाढो तपस्या आदि कंदा आहिनि, चवंदा आहिनि असां त बसि निर्वाण धाम वञूं, असांखे त बसि घर वञिणो आहे, लेकिन उहो सोचता आहिनि कि ये ब्रह्म मां तत्व ही शिव आहे। लेकिन ब्रह्म मां तत्व त जॻह आहे न जिते असां रहंदा आहियूं, इन में रहण वारो शिव असांजो बाप आहे। उहो निराकार परमात्मा असांखे अची करे पावन ठाहे करे वठी वेंदो आहे। बाबा हाणे असांखे रावण जी जंजीरनि खां छुड़ाए स्वर्ग में वठी वञण लाइ आयो आहे। बाबा असांजे लाइ स्वर्ग जी सौगात खणी आयो आहे। दुख खे सौगात न चईंदासीं, सुख खे सौगात चईंदासीं न, जंहिंसां सुख मिले। त अञा ताईं त दुनिया में दुखी दुख हुयो, हाणे बाबा असांजे लाइ सुख जी सौगात खणी आयो आहे। छा? स्वर्ग। बाबा चए थो मां ईंदे ई माताऊं कुमारियुनि खे खड़ो कंदो आहे, छो जी दुनिया में सभिनि खां ज्यादा अपमान कंहिंजो थींदो आहे? माताऊं भेणनि जो। बस घर जो सभु कमु करनि थियूं, ॿार आदि बि उहे ई थी पैदा करनि,
त बि माण्हू चवनि था कि माताउनि खे ऐं कुमारियुनि खे केॾो उल्टो सुल्टो चईंदा रहनि। त बाबा चए थो सभिनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे न। तव्हां ॿाहिरि वञी था कमु करो त घर खे केरु संभाले, तव्हांखे रोटी पाणी केरु ॾे, तव्हांजे ॿार केरु संभाले, ॿार केरु पैदा करे। त माताउनि जो पंहिंजो पार्ट आहे, पुरुषनि जो पंहिंजो पार्ट आहे। इन करे असांखे कंहिंखे बि ईअं न ॾिसणो आहे कि तव्हां सॼो ॾींहुं छा था करो, घर में ई त वेठा आहियो, कहिड़ो कमु था करो। लेकिन पंहिंजी पंहिंजी जॻह ते सभिनि खे पंहिंजो पंहिंजो कमु आहे ई। इन करे बाबा चए थो असांखे, मां अची करे माताऊं कन्याउनि खे खड़ो कयो आहे कि हाणे तव्हां ई हिन दुनिया खे स्वर्ग ठाहियो। कीअं? कंहिंजी मत ते हली? परमात्मा मुंहिंजी मत ते हली करे स्वर्ग ठाहियो। श्री मां हाणे उहो स्वर्ग जी दुनिया स्थापना करण आयो आहे पवित्रता जे बल सां। त हाणे तव्हांखे इहो हिकु जन्म पवित्र रहणो पवंदो, विकार बि न वञिणो पवंदो। न काम, न क्रोध, न लोभ, न मोह, न अहंकार। असां चऊं असांखे त असां में कुझु बि न आहे। लेकिन बाबा चए थो कि विकार त तव्हां में अथव, लेकिन तव्हां जॾहिं पंहिंजे पाण खे एकांत में जांच कंदा न कि मूं में कहिड़ो कहिड़ो विकार आहे। चलो हिन जन्म में कोन्हे, हलो मञूं था, लेकिन पिछले जन्मनि जो त हूंदो न विकारनि जो बोझो बि असांजे मथां आत्मा जे। त उहो कीअं ख़तमु थिए? उहो कीअं ख़तमु थींदो? हाणे परमात्मा खे यादि करे घड़ी घड़ी पंहिंजे अंदरि जांचो कि मुंहिंजा कहिड़ा स्वभाव संस्कार आहिनि जो मूंखे बि परेशान कंदा आहिनि, मूंखे बि दुख ॾींदा आहिनि, ॿिया बि उन्हनि सां परेशान ऐं दुखी थींदा आहिनि। त उहे सभु स्वभाव संस्कार पंहिंजे अंदरि ॾिसो, उनखे परिवर्तन करो हिन परमात्मा जी शक्ति सां। परमात्मा खे यादि करे उहो पंहिंजो जेको बि बुरो स्वभाव संस्कार आहे उहो बाप खे ॾींदा रहो। ॾिसो अगरि डॉक्टर चए कि तव्हां इहो परहेज़ कंदा त तव्हांजी बीमारी ठीकु थी वेंदी, त असांखे त लॻी वेंदा आहियूं न कि हा मूंखे त पंहिंजो शरीर ठीकु करिणो ई आहे। त परमात्मा हाणे आत्माउनि जो डॉक्टर आहे। चए तो ये विकार छॾो, ये बुराई छॾो, ये जेको बि मस्ती आदि करो था हिक ॿिए खे चिढ़ाइण जंहिंजे कारण तव्हांखे ख़ुशी थी मिले, अहिड़ा पाप कर्म करणु छॾो हाणे, त तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। परमात्मा चए थो मां हाणे तव्हांजे लाइ ज्ञान रत्ननि जो खज़ानो खणी आया आहियां। जेतिरो इहे ज्ञान रत्न जो खज़ानो मूंखां वठिणो था वठी छॾो। हिक ई समय मां अची करे इहे ज्ञान दान करण जे लाइ दुकान खोलंदो आहे। हिते अलॻि अलॻि तरीक़े जा ज्ञान जे सम्झाणी बाबा असांखे ॾींदो आहे। त जंहिंखे जहिड़ी सम्झाणी खपे, छो जे त सभु वैराइटी प्रकार जी आत्मायूं आहिनि न, सभिनि जो पाठ पंहिंजो पंहिंजो। हाणे कंहिंखे कहिड़े ज्ञान जी ॻाल्हि सुठी लॻंदी, कंहिंखे कहिड़े ज्ञान जी ॻाल्हि सुठी लॻंदी, जंहिंसां हुनजे जीवन में कई समस्याऊं ख़तमु थी वेंदियूं। त इहे ज्ञान बि हिकु दवाई थी वई, जे शरीर खे दवाई ॾींदा आहिनि न, ईअं ज्ञान जो हिकु हिकु रतन, हिकु हिकु अर्थ जो असां ॿुधूं था, हिकु हिकु शब्द, उहो लाखों रुपए जो आहे। त बाबा चए थो हाणे इन रीति हिन ज्ञान रत्ननि जी कदर करो, कदर करे सम्झी करे जीवन में धारण करे हलो त तव्हांजा सभु दुख आपे ई दूर थी वेंदा। छो जी परमात्मा जे ज्ञान में बि शक्ति आहे, त परमात्मा खे यादि करण में बि शक्ति आहे। सिर्फ़ु बुद्धि खे असांखे सोने जो बर्तन ठाहिणो पवंदो आहे, छा त असांजी बुद्धि हर हिकु ॻाल्हि सम्झी सघे, तॾहिं त असां उनखे कार्य में लॻाए सघंदासीं न। हाणे दुनिया में कहिड़ा सत्संग आदि कहिड़ी प्रकार जी भक्ति आहे, लेकिन कंहिंमें बि सुख न आहे, थोरो सुख पोइ दुखी दुख आहे। त हाणे हिन देह जे धर्मनि, देह जे संबंधी आदि हिन देहिक दुनिया मां पंहिंजो बुद्धि जो कटो ऐं मुंहिंजे परमात्मा में लॻायो, त तव्हांजे जीवन में वरी खां सुख शांति अची वेंदी। बाप त आयो आहे ॿारनि जी पालना करणु, छो जी बाबा चईंदो आहे न असांखे हाणे पंहिंजो सभु बोझ मूंखे ॾेई छॾो, तव्हां हिकदमि ख़ाली थी वेंदो। त परमात्मा हाणे असांजी पालना करण लाइ हिन धरती ते आयो आहे। त असांखे बि बाबा खे सभु कुझु ॾेई करे बाबा खे यादि करिणो आहे। ईअं न बाबा खे ॾेई छॾियो
बसि असांजो कमु त भॻवानु करे छॾियो, असां त सुम्हूं था, या असां त इहे सभु कर्म करूं था या ॿियो कुझु करूं था, इहे बाबा करे छॾियो। लेकिन बाबा चए थो न, मूंखे यादि बि करिणो आहे तव्हांखे घड़ी घड़ी, तॾहिं त मां तव्हांखे अनुभव बि त थियणो खपे न। अरे बाबा कोई जादू मंत्र त कंदो न आहे भई हा हिनजो इहो कमु ठीकु थी वञे, ईअं थी वञे, हिनजी बीमारी ठीकु थी वञे। बाबा त चईंदो आहे मां तव्हांखे सम्झानी ॾींदो आहे, पोइ जंहिंखे जेतिरी सम्झानी खणणी आहे, अगरि उहो त ॿारनि जे मथां आहे न। बाबा जी कॾहिं बि कंहिंखे ज़बरदस्ती न कंदा आहिनि कि न तव्हां ॿुधो ई सही, तव्हां हलो ई सही। बाबा त सिर्फ़ु राय ॾींदो आहे। हाणे राय ते हलणु न हलणु उहो कंहिंजे मथां आहे, ॿारनि जे मथां। त बाबा चए थो हाणे ॾिसो मां आयो आहियां हिन दुनिया में, मां आहियां ज्ञान जो सागर। तव्हां बि ज्ञान ॿुधो था न, तव्हां बि हाणे मास्टर ज्ञान जो सागर ठहो था। जीअं सन्यासी विद्वान आदि सम्झंदा आहिनि असां विद्वान आहियूं, ॿार ॼाणंदा आहिनि परम पिता परमात्मा असांजो माता पिता आहे न, उहो असां सां मिलणु आयो आहे, असांखे ज्ञान ॿुधाइणु आयो आहे। हर 5000 साल में हिकु बार असां सां मिलंदो बि आहे ऐं ज्ञान बि ॿुधाईंदो आहे असांखे, जंहिंसां असांजे जीवन में सुख शांति थी वेंदी आहे। पोइ असां द्वापर युग खां हुनखे यादि करणु लॻी वेंदा आहियूं, छो जी परमात्मा जेको ज्ञान जेकी सम्झ थो ॾे, इहा सम्झ असांजे लाइ 2 युगनि ताईं हलंदी। 2 युगनि ताईं असांखे केर बि सम्झाईंदो न कोई, छो जी हाणे जेकी सम्झानी आत्मा में भरिजे थी न, उहो पूरे 2 युगनि ताईं हलंदी। हाणे बाबा आयो आहे ॿारनि जे लाइ ज्ञान खणी, उन्हनि को पाणी सम्झी रखियो अथनि, परंतु हिन ज्ञान जे सागर, हिन ज्ञान जे पाणी सां अर्थात हिन ज्ञान ॿुधण सां आत्मा पावन थींदी आहे न। ॾिसो आत्मा पाणी में त सनानु करे न सघंदी, आत्मा खे सनानु कराइण अर्थात आत्मा खे पाप कर्मनि सां मुक्त कराइण लाइ पहिरियों पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, निराकार परमात्मा खे यादि करो, त ई असां पावन थी सघंदासीं, त ई असांखे ज्ञान बढ़ंदो, त ई असां में सर्वशक्ति गुण आदि बढ़ंदा। सतयुग त आहे ई ब्यूटीफुल दुनिया, हुते त सभु कुझु प्रकार जो सुठो ई सुठो हूंदो आहे, संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे न। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना पंहिंजी हिम्मत जे आधार सां उमंग उत्साह जा पंख लॻाए करे उड़ण वारा श्रेष्ठ तकदीरवान था। कॾहिं कुझु थिए थो, कॾहिं कुझु थिए थो, हिन सां छा थो थिए? बाबा चए थो कॾहिं कुझु थींदो आहे, कॾहिं कुझु थो थिए, लेकिन असांखे कॾहिं बि हिम्मत न छॾणी खपे। ॿी कोई कमज़ोरी, ॿियनि जी कमज़ोरी ॾिसी करे असांखे कॾहिं बि दिलि शिकस्त न थियणो खपे। पतो आहे कि सभिनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, त सभिनि खे साक्षी ॾिसी करे परमात्मा खे यादि करे सभिनि खे शुभ भावना ॾींदा रहो। त इहो जॾहिं पाण कंदा रहंदासीं त असां छा ठही वेंदासीं? तकदीरवान आत्मा। असांखे कंहिंजे बि प्रभाव में न अचिणो आहे, असांखे स्वयं जी बि रक्षा करणी आहे ऐं ॿियनि जी बि रक्षा करणी आहे। स्लोगन आहे हर हिक जी राय खे सम्मान ॾियण ई सम्मान वठणु, चाहे नंढा हुजनि चाहे वॾा, असांखे हर हिक जी राय खे सम्मान ॾियणो आहे। इन सां असांखे छा मिलंदो? सम्मान मिलंदो ऐं असां बाप समान ठही वेंदासीं। छा ओम शांति।